अस्सलाम वालेकुम। खती टीवी न्यूज़ संगत मैं फौजिया जा सबका पंहिंजा हेडलाइन। वफाकी हुकूमत पंजाब के गवर्नर चौधरी सरवर के उहदे तां बरतरफ़ करे छॾियो। सिंध समाज जे वफाकी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त पंजाब जे गवर्नर के उहदे तां बरतरफ़ कयो वियो आहे। पंजाब जे नए गवर्नर जो ऐलान बाद में कयो वेंदो। आइन मूजिब डिप्टी स्पीकर वक्ती गवर्नर हूंदो। गवर्नर हाउस जे तर्जुमान चौधरी सरवर जी बरतरफ़ी जी तस्दीक करे छॾी। इमरान खान वज़ीर आज़म रहंदो या न, फ़ैसिलो अॼु थी वेंदो। वज़ीर आज़म ख़िलाफ़ एतमादी जी रिथ बाबति क़ौमी असेंबली जो अहम इजलास अॼु सुबुह 11:30 वॻे थींदो। बेतमादी जी रिथ ते वोटिंग इजलास जे एजेंडा में शामिल आहे। मुख़ालिफ़ तुर्चे अॻवान शहबाज शरीफ़ तरफ़ां पेश कयल रिथ ते वोटिंग थींदी। केतिराई असेंबली मेंबर पार्लियामेंट हाउस पहुची विया। वधीक मेंबरनि जी आमद जो सिलसिलो बि जारी आहे। इस्लामाबाद में इम्कानी विगोड़नि खां बचण लाइ रेड ज़ोन खे सील कयो वियो। पुलिस रेंजर्स एफसी जा अहलकार मुक़रर। रेड ज़ोन अचण लाइ रुगो मारगला रोड के ई इस्तेमाल करे सघिबो। रेड ज़ोन में कलम 144 लागू। इस्लामाबाद इंतज़ामिया मूजिब रेड ज़ोन में हर क़िस्म जे मेड़ाके ते पाबंदी लागू कई वई। घर वज़ारत मोबाइल फ़ोन सर्विस बंदि करण ते बि गौर शुरू करे छॾियो। इस्लामाबाद में रेड ज़ोन जे आसपास पुलिस एफसी ऐं रेंजर्स जा 8000 अहलकार मुक़रर कया विया। पीटीआई जे बाग़ी मेंबरनि जो अंग 35 थी वियो। पीटीआई जे बाग़ी अॻवान रमेश कुमार चयो आहे त वधीक ॿिया माण्हू बि पीटीआई छॾणु चाहिनि पिया, पर मुस्लिम लीग नून खेनि अकोमोडेट न पई करे। पंजाब सां वास्तो रखंदड़ 3 वज़ीर बि साण शामिल थियणु चाहिनि था। क़ौमी असेंबली जे इजलास खां अॻु गडि॒यलु अपोज़िशन जो इजलास। शहबाज शरीफ़ गडि॒यलु अपोज़िशन जे इजलास जी सदारत करे रहियो आहे। अपोज़िशन इत्तेहाद ऐं हुकूमत छॾे अपोज़िशन सां मिली वेंदड़ MQM, शाहज़ैन बुगटी ऐं बलूचिस्तान अवामी पार्टी जा अॻवान शिरकत करे रहिया आहिनि। पंजाब जी वॾी वज़ारत लाइ चूंड अॼु थींदी। पंजाब असेंबली जो इजलास अॼु सुबुह 11 वॻे थींदो। हुकूमती उम्मीदवार परवेज़ इलाही ऐं अपोज़िशन उम्मीदवार हमज़ा शहबाज विच में मुक़ाबिलो थींदो। जहांगीर तरीन ग्रुप ऐं अलीम खान ग्रुप पंजाब जे वॾे वज़ीर लाइ हमज़ा शहबाज जी, चीना ग्रुप परवेज़ इलाही जी हिमायत जो ऐलान करे छॾियो। रूस ऐं यूक्रेन में जंग जारी। यूक्रेन में जोहरी पावर प्लांट भरिसां धमाको। परॾेही मीडिया मूजिब ज़िपोरिज़िया पावर प्लांट जे भरपासे धमाकनि जा आवाज़ ॿुधाया विया। ज़िपोरिज़िया यूरोप जे सभ खां वॾनि जोहरी प्लांट्स मां हिकु आहे। पोल्टावा में हवाई अॾे वेझो आयल डपू तबाह। रूसी फ़ौज जे हवाई हमले में हवाई अॾे जे रनवे खे बि नुक़सान पहुतो। यूक्रेन पंहिंजे राजधानी कीव जे इलाक़नि जो कंट्रोल ॿीहर हासिल करण जी दावा करे छॾी। ऐं यूक्रेन जे सदर जो रूसी फ़ौज ते बारूदी सुरंगूं विछाइण जो इल्ज़ाम। व्लादिमीर ज़ेलेंस्की जो चवणु आहे त उत्तर यूक्रेन जे अक्सर हंधनि ते बारूदी सुरंगूं विछाई वयूं आहिनि। कीव जे ओलह में 150 बारूदी सुरंगूं मिलियूं। शहरनि लाइ आम ज़िंदगी ॾांहुं वापसी नामुमकिन बणिजी वई आहे। चाइना जी मीडिया मूजिब रूस तरफ़ां यूक्रेन जे इलाइक़े खैरसन में बारूदी सुरंगूं हटाइण जी वीडियो जारी कई वई, जंहिंमें ॾिसी सघिजे थो त रूसी फ़ौजी
माइन्स साफ़ करे रहिया आहिनि। माइन्स खे मुबैना तौर ते यूक्रेन जे फ़ौज विछायो हुयो।